खूबसूरत समातुन मन महींदड़ बसारतुन जो नज़र जबार गिलाल जो प्यार है पंहिंजा और सलाम नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में माई टीवी जा महिमान ऐं अॼोको जेको महिमान आहे उहो अहिड़ी दरगाह सां लाॻापियल आहे। चवंदा आहिनि त दरगाहूं दर्सगाहूं हूंदियूं आहिनि ऐं उहे दर्सगाहूं दर्स ॾींदियूं आहिनि रूहानियत जो। त उहा रूहानियत वारी दरगाह शहीद मखदूम अब्दुर रहमान हाशमी खोड़ा शरीफ़ जी हाँ असांजी मंज़िल आहे खोड़ा तरफ़ ऐं उन जे गद्दी नशीन नदीम हाशमी साहब जिन सां अॼु मुलाक़ात आहे ऐं इहो रूहानी रमज़ वारी जेका गुफ़्तगू हूंदी उहा तव्हां ताईं पहुचाईंदासीं। त हलूं था पंहिंजी मंज़िल तरफ़ खोड़ा शरीफ़। ऐं ही गेट तव्हां ॾिसी रहिया आहियो मखदूम अब्दुर रहमान शहीद जे नाले सां ई मंसूब थियल आहे ऐं हितां ई ही रस्तो निकिरे थो खोड़ा अवां बि पारस न आहियूं सुकरी असीं बि पारस न आहियूं प्यार छुही वियो पाण ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके क़ौमनि ते अहसान जी सूरत हूंदियूं आहिनि, क़ौमनि ते भलाई जी सूरत हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि शख़्सियतुनि सां मिली करे ईअं लॻंदो आहे ॼण के कारूंजर जबल के हालार कंहिं बहार जी मौसम जहिड़े इंसान सां मुलाक़ात थी आहे छो त उन्हनि वटां मिलंदो आहे। उहो जेको मिलणु आहे सिर्फ़ु आम मिलणु न हूंदो आहे पर उन वटां रूहानियत अदब इख़लाक़ आजिज़ी ऐं सिख्या जा सभई गुण असां उन्हनि वटां सिखूं था पिया। अॼु जी शख़्सियत बि अहिड़ी आहे जिन जो नाव खॼंदे ई लफ़्ज़नि मां लबनि ते मुस्कुराहट अची वञे थी ऐं अंदर में इहो अहसासु पैदा थिए थो पियो त इहा मुलाक़ात एॾी देरि सां छो थी। जी हा अॼु जी शख़्सियत मखदूम नदीम हाशमी साहब। अस्सलाम वालेकुम सर कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत आहे सर लख लाइक़ तव्हांजा तव्हां टाइम ॾिनो ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां सां मुलाक़ात थी। सभ खां पहिरियों असांजो बुनियादी सुवालु हूंदो आहे तव्हांजो जनमु किथे थियो तालीम किथे हासिलु कयो? जीअं त मुंहिंजो जनमु हिन तारीख़ी शहर खोड़ा शरीफ़ में थियो ऐं मखदूम फैमिली में मखदूम नेक मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जेको मुंहिंजो वालिद गिरामी हो मां उनजे घर में मां पैदा थियुसि ऐं शुरूआती तइलीम मुंहिंजी हिते ई पंहिंजो खोड़ा शरीफ़ में थी चाहे उहो क़ुरानी हवाले सां हुजे चाहे जेको आहे दीनी हवाले सां हुजे या दुनियावी हवाले सां। हिते ई प्राइमरी स्कूल में मां पढ़ियुसि उन खां पोइ मैट्रिक मूं वरी गवर्नमेंट हाई स्कूल खोड़ा में कई इंटर जेको आहे गंबर साइंस कॉलेज डिग्री साइंस कॉलेज में कई। उन खां पोइ वरी मां हली वियुसि लाहौर जिते मां उते MA बि उते कई MA हिकिड़ो त मां उते कई अरबिक में बिनाज यूनिवर्सिटी आहे लाहौर में उतां MA अरबिक में उतां कई ऐं MA इस्लामिक स्टडीज़ में उतां कई। MA सिंधी मां रेगुलर शालती यूनिवर्सिटी में कई। कहिड़े साल हुयो इहो तक़रीबन मां सम्झां 96 उन खां बाद में वरी MA जर्नलिस्टी मूं वरी प्राइवेट कई। घणी MA कयूं सर? MA तक़रीबन 4 मुंहिंजी MA ऐं हाणे ख़ैर सां वरी MPhil कंप्लीट कई आहे शालती यूनिवर्सिटी मां। छा में? उहा MA उहा मुंहिंजी आहे इस्लामिक स्टडीज़ में पर उन जो टॉपिक जेको मूं थीसिस जो वरितो आहे उहो मखदूम मोहम्मद अकील रहमतुल्लाह अलैह जा जेके बि इल्मी अदबी ख़िदमात आहिनि उन हवाले सां मूं टॉपिक खयो। तव्हां हिनखे तव्हां पंहिंजे अंदाज़ सां छा ॿुधाइणु चाहींदा दरगाह थींदी छा आहे? जेको मूं हिकिड़ो नाचिस पंहिंजे हिसाब सां स्टडी कई आहे बेसिकली दरगाह बग़ैर दस्तगाह जे कुझु बि न आहे। ज़बरदस्त आहे बहितरीनु ॻाल्हि। सो उन जे लाइ दरगाह जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो इहो ई आहे त दरगाह दर्सगाह सां जुड़ियल आहे। इहे लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि ऐं जिते बि को इल्मी हूंदो इल्मी शख़्सियत हूंदी या इल्मी को किरदारु हूंदो या अदबी किरदारु हूंदो या रूहानी शख़्सियत हूंदी त रूहानी शख़्सियत बि बग़ैर इल्म जे न आहे। उहा बि जॾहिं तव्हां इल्मु हासिलु कंदो उन ते अमल कंदो त उहो अमल ई तव्हांजे लाइ हिकिड़ो रूहानियत जो सबबु बणंदो।
तव्हां दर्सगाह जी ॻाल्हि कई त हींअर जेका तव्हांजो मदरसो माना क़ाइमु आहे ऐं उन में किथां जा शागिर्द अचनि था पिया या लोकल आहिनि या केतिरा शागिर्द हींअर उहो फैज़ हासिल कनि पिया? दरगाह जो पुराणी दर्सगाह आई असांजी मखतूम अब्दुर्रहमान शहीद रहमतुल्लाह अलैह जे दौर में या उन खां अॻु जे दौर में सिंध जूं जेके ॿ वॾियूं दर्सगाहूं मशहूरु हुयूं, हिकिड़ो ठटे में जेको इल्म इरफान जो वॾो मर्कज़ हो तमामु, उहो लाड़ में हो। उत्तर सिंध में हज़रत क़िबला मखतूम मखादी में खोड़ा शरीफ़ जी जेकी दर्सगाह हुई उहा उत्तर सिंध जी वॾे वारी दर्सगाह हुई, जिते उहे नायाब हीरा पैदा थिया, उहे नायाब शख़्सियतूं पैदा थियूं जिन पूरी दुनिया में पंहिंजो फैज़ जेको आम कयो। जे मां नालो वठंदुसि पहिरियों हज़रत पीर साईं रोज़दणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, त उहे हिन दर्सगाह मां उन्हनि फैज़ हासिल कयो। 12 साल हिन दर्सगाह मां पढ़िया के जिन फैज़ वरितो उन्हनि वरी अॻिते फैज़ खे हलायो, त उहो फैज़ सिर्फ़ु उन में महदूद न कयो बल्कि लामहदूद कयो। मखतूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जेके नक्शबंदी सिलसिले जा इमाम हुआ सिंध में, ऐं जिन जो फैज़ हिन वक़्तु बि पूरी दुनिया में हले थो पियो, ऐं उन खां अलावा पीर गौस मूसा जा जिलानी रहमतुल्लाह अलैह, ऐं उन खां अलावा गंबड़ जा पीर साहिब ॾिसो, साईं अमन शाह बगदादी हुजे या साईं मोहम्मद शाह बगदादी हुजे, ख़ुदि हज़रत सचल साईं हफ़्त ज़ुबान शाइर जेके हिन दर्सगाह तां उन्हनि बि इल्मी हवाले सां हिते पढ़िया बि बि अथऊं। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां न, भिटाई सरकार लाखीणो लतीफ़ जेको असांजी सिंध जी सूंहं सिंध जी शनाख़्त, उहे साईं जन ख़ुदि हिन दर्सगाह ते आया, हिकु हफ़्तो हिते रहिया, हिकु हफ़्तो हज़रत क़िबला मखतूम मोहम्मदी साईं रहमतुल्लाह ताला अलैह सां रूह रियाणी कयूं। ऐं उहो एॾो सिलसिलो माना वसी ऐं अरीज़ आहे हिन दर्सगाह जो हितां जेके बि इल्मी अदबी रूहानी शख़्सियतूं वाबस्ता रहियूं, उहे पंहिंजे दौर में माना उन्हनि वॾो पंहिंजो नालो पैदा कयो। नालो सिर्फ़ु ईअं न त हिकिड़ो त उन्हनि जी तसनीफ़ तालीफ़ जेके उन्हनि किताब लिखिया कलमी हवाले सां, उहे एतिरा किताब जो असां अंदाज़ो नथा करे सघूं। मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी जहिड़ो वॾो स्कॉलर असांजे सिंध जो, जेको हुज़ूर साईं जे बारगाह में वञे थो सलाम अर्ज़ करे थो, उनजो जवाबु मिले थो, जंहिं तक़रीबन 400 जे लॻभॻि साईं किताब कलमी लिखिया आहिनि। फिर तव्हां जेका ख़ैर सां 4 MA ॿुधायो तव्हां करे चुकिया आहियो, ऐं हींअर जेका आहे सो MPhil कयो पिया इस्लामिक स्टडीज़ में। जी हा। अच्छा, तव्हांजो के जेका आहे सो तसनीफ़ात आयल आहिनि मार्केट में? मुंहिंजी जेकी आहे हिकिड़ो जेकी मां जॾहिं MA जी थीसिस कयां पियो त उन वक़्तु हिकिड़ो मां थीसिस लिखियो। MA जी जॾहिं मां डिग्री हासिल पियो कयां सिंधीअ जी रेगुलर, त मखतूम अब्दुर्रहमान शहीद साईं जे हवाले सां मां उन्हनि जी सवाने ते ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जी जेकी शहादत जो वाक़ियो उन ते मूं थीसिस लिखी तक़रीबन 200 सुफ़े में। गद्दी नशीन थियणु को आम ॻाल्हि कान्हे का। जॾहिं तव्हांखे इहो मनसब मिलियो, तव्हांजी कैफ़ियत छा हुई, इहो असां ॼाणणु चाहींदासीं। गादी नशीन, सजाद नशीन, इहे त हिकिड़ा ज़माने जा मनसूब आहिनि दरगाह जे हिसाब सां। त असुल त मज़ो तॾहिं आहे त जॾहिं तव्हां जेके बुज़ुर्ग आहिनि जिन जे नाले सां तव्हांजी सुञाणप आहे, अगरि उन्हनि बुज़ुर्गनि जो सही माना में अमली तौर ते तव्हां उन्हनि जी तालीमात या उन्हनि जा जेके फ़िक्र अंगेज़ ॻाल्हियूं हुयूं या उन्हनि जा जेके नज़रिया हुया या उन्हनि जो जेको एतिराम आदमियत हुयो या इंसान ज़ात जी ख़िदमत जो जेको उन्हनि में जज़्बो हुयो या उन खां अलावा इल्म ऐं इरफ़ान जा जेके हुननि ॾिया रोशन कया, अगरि उहो तससुफ़ तव्हां नथा हलाए सघो त मां तो सम्झां त पोइ दरगाह जो गादी नशीन सॼाइणु या सजाद नशीन सॼाइणु मुंहिंजे इन में डिक्शनरीअ में या मुंहिंजे इन में त बहितर आहे त माण्हू उहो न सॾाए। उहे मां तव्हांखां पुछो त जॾहिं तव्हांखे इहा शइ मिली, उहो त तव्हांजे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे किरदार ऐं गुफ़्तार में को फ़र्क़ु कोन्हे को। जेको तव्हांजे ज़बान ते आहे उहो तव्हांजो अंदरि आहे, ऐं अंदरि ॿाहिरि अची वेंदो आहे, उहो नज़र बि ईंदो आहे अमली सूरत में। ऐं तव्हांजो अमली सूरत में असां जेको कमु ॾिठो आहे उहो कंहिंखां बि ॻुझो कोन्हे को। पर हिकिड़ो फीलिंग्स हूंदियूं आहिनि न, हिकिड़ो फीलिंग साईं, इहो जॾहिं बि बाबा साईं जन जो इंतकाल थियो ऐं बाबा साईं जन वसियत करे विया मूं फ़क़ीर जे लाइ, मां इन जे लाइक़ु कोन हुयो, पर हाणे उन्हनि जो नज़र ई उन्हनि जी
हालांकि मां ॿाहिरनि में बि नंढो आहियां, पर उन जे बावजूदि बाबा साईं जन जेको मुंहिंजो इंतिख़ाबु कयो, जॾहिं इहे ज़िम्मेवारियूं मूंखे मिलियूं त मां ईअं सम्झो त मुंहिंजे मथां एतिरो वॾो पहाड़ मथां आयो आहे जो उन पहाड़ खे कहिड़े नमूने मां सही माना में उहा ख़िदमत कयां त जीअं मां पाण खे बि सुरखरू करे सघां ऐं उन दरगाह जो जेको नालो आहे इल्म ऐं इरफ़ान जे हवाले सां उन दरगाह जे इल्म ऐं इरफ़ान वारे सिलसिले खे बि तसलसल वठाए हलिजे ऐं को बि दाग़ उन दरगाह जे बुज़ुर्गनि ते न अचे जो जेको मुंहिंजे अमल मां ज़ाहिर थिए। सो मां इहा वधि में वधि कोशिशि शुरू खां मुंहिंजी इहा ई रही आहे त दरगाह जो जेको इल्मी रूहानी अदबी फेज़ आहे उन फेज़ खे जारी ऐं सारी करे हलाईंदो अचां। उन में मूंखे पंहिंजो मनसब न आहे ॾिसणो, उन में मूंखे कंहिंजी पंहिंजी अनानियत न आहे करणी, उन में मूंखे कंहिं बि क़िस्म जो पाण खे मथे न आहे सम्झणो, बल्कि मूंखे ख़ादिम थी करे हिन क़ौम जी ऐं हिन सिंध वासियुनि जी मूंखे ख़िदमत करणी आहे। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई जेका आहे सो इन ख़िदमत जी इहो तसलसल जारी आहे, छो त असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त खोड़ा शरीफ़ में हींअर असीं बल्कि वेठा बि उते ई आहियूं, तव्हां लाइब्रेरी क़ाइमु कई आहे, त इन लाइब्रेरी जे हवाले सां थोरो ॿुधाईंदो कॾहिं क़ाइमु थी ऐं कहिड़ी सोच त तव्हां क़ाइमु कई, बल्कि इन में डिजिटल जेका आहे सो लाइब्रेरी बि आहे। हीअ तक़रीबन 2002 खां वठी मुंहिंजी कोशिशि हुई, इहा कोशिशि वञी पाए तकमील ते पहुती 2012 में जॾहिं हीअ बिल्डिंगूं ठही रास्तियूं ऐं हिननि जो इफ़्तिताह उन वक़्त जी वज़ीर जेकी सकाफ़त जी ससी पलीजो साहिबु उन अची हिते इफ़्तिताह कयो। पूरे असांजे सिंध जे अंदरि सफ़ाई सुथराई डिसिप्लिन जे हवाले सां हिन लाइब्रेरी जो नालो खयो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा असांजी ख़ैरपुर ज़िले में ॿियो नंबर वॾी लाइब्रेरी आहे जिते ॿार या रीडर्स घणे में घणा हिते अचनि था। हिते असां जेके सहूलियतूं ॾेई रहिया आहियूं ॿारनि खे, उन्हनि में हिकिड़ो त पंहिंजो वाईफाई उहा असां हिते फ्री कराई आहे सॼी, जेको बि ॿारु ईंदो उहो वाईफाई उनखे फ्री यूज़ कंदो, त उनखे किथे बि कोई बि क़िस्म जा कोई सोशल मीडिया जे हवाले सां या नेट जे हवाले सां उहा सहूलियत असां हिननि खे मुयसरु कराइणी आहे। उन खां अलावा डिजिटल लैब हिते असां ॿ क़ाइमु कयूं आहिनि, हिकिड़ी आहे मेल जे लाइ जेकी मेल ॿारनि जे लाइ आहे, हिकिड़ी आहे फीमेल ॿारनि जे लाइ, त उहे डिजिटल लैब अलॻि अलॻि आहिनि। ऐं उन खां अलावा CSS सेक्शन हिते असां हिकिड़ो क़ाइमु कयो आहे जिते ॿार CSS जे इम्तिहाननि जी तयारी कंदा आहिनि, PCS जे इम्तिहाननि जी तयारी कंदा आहिनि, ISSPR जे इम्तिहाननि जी तयारी कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा हिकिड़ो वॾो ज़बरदस्त रीडिंग हॉल आहे जेको असांजो उन में सोलर सिस्टम लॻियल आहे, पाणी जी थधे पाणी जी सहूलियत मौजूदु आहे, लाइट न आहे हूंदी आहे त एसियूं असांजूं हुते हलंदियूं, उन माहौल असां हिकिड़ो ॿारनि खे ॾियूं था, हिकिड़ो साज़गार माहौल बहितर माहौल, त जीअं असांजा ॿार नौजवान पसगिरदाई जा हिन शहर जा हिन तलके जा या ॿियनि तलकनि जा अची जेके हिते पंहिंजी पढ़ाई जारी रखनि ऐं पढ़ाई जारी रखे हितां जॾहिं कामयाबु थियनि था त उहो पंहिंजे वालिदे जो नालो रोशन कंदा, ख़ानदान जो नालो रोशन कंदा, हिन इलाइक़े जो नालो रोशन थींदो, खोड़ा शरीफ़ जो, ऐं उन खां अलावा सिंध जो ऐं पाकिस्तान जो नालो रोशन थींदो। बहितरीन ख़िदमत आहे। हाणे अचूं था तव्हांजे हुन रूहानी सिलसिले जे तरफ़, जेका आहे सो तव्हां वटि तबरकात बि पियल आहिनि, तो इहे कीअं मिलिया, कुझु तव्हांखे मिलिया या तव्हांजे वॾड़नि खे मिलिया, इहो थोरो अगरि जीअं त हिते काफ़ी तबरकात जेके अक़ाइदो जन सां मनसूब आहिनि, अहल बैत अतार सां मनसूब आहिनि, सहाबा किराम सां मनसूब आहिनि, इहे हज़रत क़िबला मख़्तूम अब्दुर्रहमान शहीद रहमतुल्लाह ताला अलैह खे तक़रीबन 300 साल अॻु, 350 साल अॻु मदीने पाक जो जेको उन वक़्त जो गवर्नर हो अबू मोहम्मद सालेह साईं जो नालो हुयो, उन खे ख्वाबी हुकुम थियो अक़ाइदो जन जो त इहे तबरकात जंहिंमें मुए मुबारक, मौला अली मुश्किल कुशा जी फणी मुबारक, इमाम हुसैन अली मकाम जी फणी मुबारक, सैयदना उमर फारूक जो तुरो मुबारक, काबतुल्लाह शरीफ जा ग़िलाफ़ मुबारक उन दौर जा, अक़ाइदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतर जा ग़िलाफ़ मुबारक, नक्शा जेके उन दौर जा हुया, मदीने पाक जो, मके पाक जो, हीअ ॿियूं काफ़ी तबरकात, हुज़ूर अलैहिस्सलाम जो जुबो मुबारक, मदीने वारे साईं जे दस्तार मुबारक जो टुकड़ो मुबारक, ऐं ॿिया कुझु नक्शा नालेन पाक जा या कुझु नक्शा जेके हज़रत क़िबला मख़्तूम अब्दुर्रहमान शहीद खे अबू मोहम्मद सालेह जेके उतां जो चाबी बरदार हुयो, उनखे हुकुम थियो
इहे सभु तबरकात असांजे तरफ़ां आक़ाए दो जा सलम जन जे तरफ़ां तोहफ़े में मखदूम अब्दुर्रहमान सिंध वारे खे पहुचाए ॾियो, सुभान छो जो हू असांजे दीन जी ख़िदमत करे रहियो आहे। इहो वॾो एज़ाज़ हुयो मदीने हर साईं जे तरफ़ां आक़ाए दो जा सलम जन जे तरफ़ां मखदूम साहिब जे लाइ ऐं उनजे पूरे ख़ानदान जे लाइ वॾो एज़ाज़ हो जो उहे शयूं जॾहिं इहा ख़िदमत क़बूल कई तॾहिं मदीने वारे साईं जी तरफ़ां उहे शयूं उहे तबरकात हिते आयूं ऐं हिन वक़्तु बि उहे तबरकात मौजूदु आहिनि। उन खां बाद में कुझु तबरकात वरी ॾाढा साईं जन खे अता थियूं, ॾाढा साईं जन खां पोइ वरी हिन फ़क़ीर खे कुझु अता थियूं, उहे बि असां इंशाअल्लाह थोड़ी देर खां पोइ हितां जॾहिं निकिरंदासीं त वरी होॾे हलंदासीं इंशाअल्लाह। इहा ज़ियारत इहो ख़ूबसूरत मंज़र असां बि अखियुनि में क़ैद कंदासीं ऐं दिलनि में हिननि खे लाहींदासीं। अच्छा, इहो जेको तव्हां चयो त हिकिड़े इहा महिरबानी इहो करम जेका आहे सो उन ज़ात जे तरफ़ खां थी आहे, महबूबनि जे तरफ़ खां थी आहे। ऐं हिकिड़ो जेका आहे सो मनसब शहादत जो तमामु वॾो मनसब आहे, उहो बि न सिर्फ़ु पाण बल्कि 222 शहीद। इहो थोरो अगरि नाज़रीन खे ॿुधाईंदो। पर जॾहिं खां इमाम हुसैन अली मक़ाम जी शहादत जो सिलसिलो थियो त उन खां पोइ ॿ किरदार डेवलप थिया, हिकिड़ो किरदार हुसैनी ऐं ॿियो किरदार यज़ीदी। हाणे इहो आहे त हर दौर में जेको बि हुसैनी किरदार अदा कंदो उन खे हुसैनी किरदार जो फैज़ मिलंदो। सही। जेको यज़ीदी किरदार अदा कंदो उनखे यज़ीदी लानत मथां ईंदी। बिल्कुलु यज़ीदी तोक मथां ईंदो। नूर मोहम्मद कलोड़े। जी हा, नूर मोहम्मद कलोड़ो पंहिंजे वक़्त जो वॾो ज़ालिम बादशाह थी गुज़रिया ऐं उहो हिकिड़ो इबरत जो निशान थियो। ऐं जॾहिं हज़रत क़िबला मखदूम अब्दुर्रहमान शहीद साईं जन उन्हनि खे उते ख़ुदाबाद में वञी हब्स चई आया ऐं उनजी पादाश में जेको आहे हुन मखदूम साहिब ऐं साईं जे जानसारनि खे तक़रीबन 222 खे मस्जिद जे अंदरि शहीद कयो। ऐं इहा रिवायत बि थी त हू यज़ीदी किरदार जो हामिल हुयो, मखदूम साहिब हुसैनी किरदार जो हामिल हुयो ऐं हुसैनी किरदार निभाईंदे करे मखदूम साहिब आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां पाण बि क़ुर्बान थिया, पंहिंजा 222 साथी बि क़ुर्बान कया। उहे बि मस्जिद जे अंदरि अमुन जो घरु, अलाह जो घरु ऐं बहालत निमाज़, बहालत ज़िक्र, इन खां वधीक ॿी शहादत कहिड़ी थींदी आहे। त अॼु बि उहे शहीद अमुर आहिनि, ज़िंदा आहिनि ऐं अॼु बि हुन नूर मोहम्मद कलोड़े जी क़बर बि कोन थी मिले। इहो सभु रब पाक जे हथ में आहे त कंहिंखे असवद बणाए ऐं हुनखे एहतराम ॾियारे ऐं कंहिंखे ठोकरुनि में रखे। त इहो असवद वारी सूरत उहा शहीदनि जी सूरत आहे ऐं उहा जेका ठोकरुनि वारी सूरत आहे उहा नूर मोहम्मद कलोड़े जी सूरत आहे जेको अॼु बि लानती सघिजे थो पियो तारीख़ में। अच्छा साईं, उन दरगाह ते बि हलंदासीं पाण इंशाअल्लाह, उते दुआ बि घुरंदासीं ऐं उन्हनि शहीदनि ते बि कुल पढ़बा। अच्छा, उन्हनि शहीदनि खे ॿुधो आहे त हिकिड़े खूह में जेका आहे सो मदफन कयो वियो आहे। जिन साईं जॾहिं सानियो थियो त हिकिड़ो त हिन जा 3 सबब तारीख़ में अचनि था। हिकिड़ो त आहे साम जेके चवंदा आहिनि असांजी त सामंदे सिर आहिनि। सही। इहो अगरि अमली को मुज़ाहिरो थियो त मां सम्झां थो हज़रत क़िबला मखदूम अब्दुर्रहमान शहीद साईं जन जे पाण मुज़ाहिरो करे विया आहिनि। उन खां बाद में मज़लूम जो साथ ॾियणु, रोड़ीअ जे सैदनि खां जॾहिं ज़मीन फुरी वई, ज़ब्त कई वई, उहे मज़लूम जी हैसियत में मखदूम साईं जन वटि आया। मखदूम साईं उन्हनि जो केस खणी मज़लूम सां गॾु नूर मोहम्मद कलोड़े जी दरबार में उते वञी हुनखे हक़ सचे जेको हू बर्दाश्त न करे सघियो। ऐं ॿियो वाक़ियो जेको तव्हांखे मां ॿुधायो त पंहिंजो नूर मोहम्मद खे ख़ासि तौर ते कलोड़ा दौर वारनि खे या कलोड़ा हुकूमराननि खे इहो हूंदो असांखां को हुकूमत न खसे, हिननि खे भउ हूंदो वॾो। जिते बि को रुहानी मंज़र ॾिसंदा हुआ ऐं रुहानी शख़्स जे हज़ारनि जे तादाद में त शागिर्द हुया, मुरीद हुया, लखनि जी तादाद या माण्हुनि खे इंसाफ़ हक़ सच मिलंदो हुयो, माण्हुनि खे इंसाफ़ मिलंदो हो। ख़ानका हुई, उते लंगर जो सिलसिलो हुयो, माण्हुनि जा मसला हल थींदा हुया। त
उते माण्हुनि जी रुजुआत ॾिसी करे हुननि खे भउ ऐं ख़ौफ़ थींदो हो त मतां इहो बुज़ुर्ग असांजे मथां का करे असांखां हुकूमत वठे, जॾहिं त उन बुज़ुर्ग जे मन में अहिड़ी का शइ न हूंदी। त इहे सभु शयूं गॾे करे माना हुननि जेको मख़दूम साहिब खे शहीद करायो ऐं मख़दूम साहिब एसि ताईं जो हुननि जो हुकुम हुयो त मख़दूम साहिब जो नर बचो बि न बचायो। ऐं जेके ॿ साईं जा मासूम शहज़ादा हुया, हिकिड़ो 2 सालनि जो मख़दूम मोहम्मदी बाचा जिन खे फ़क़ीर साईं जो मुरीद ठारो ख़ान साहिब त उहो खणी लिकायो। ॿियो हज़रत क़िबला मख़दूम अहमदी सुल्तान औलिया जेके हज़रत पीर साईं रोज़धानी जा उस्ताद मुरबी ऐं साईं अहमद शाह मोहम्मद शाह बगदादी साईं जा उन्हनि जे दौर में उहे ॿई शहज़ादा हिते कोड़ा शरीफ़ में 4 साल रहिया साईं वटि। अच्छा सर, इहो तव्हां घणा भाइर आहियो? असां ख़ैर सां 5 भाइर आहियूं। अच्छा, तव्हांजे मतिलबु कहिड़े नंबर ते आहियो? मां आहियां साईं 4 नंबर ऐं मूंखां वॾा 3 आहिनि। हिकिड़ो कस्टम में हाणे रिटायर थियो आहे, हिकिड़ो KPT में कराची कोर्ट्स में उहो सर्विस में आहे, हिकिड़ो वरी कैनेडा में हुते इंजीनियर आहे, सॉफ्टवेयर इंजीनियर आहे। चोथों मां आहियां, 5 वरी मूं नंढो आहे, उहो बि कराची में हूंदो आहे पंहिंजो हुते लेबर डिपार्टमेंट में। माशाल्लाह सभई माना पंहिंजे जॉब सां लॻियल आहिनि ऐं पंहिंजो कमु। अच्छा, उन्हनि में बि भला इहा रूहानियत आहे तव्हांजे भाइरनि में? उहे तव्हांजे मुंसलिक त हिन ई दरगाह सां आहिनि, बहरहाल हाणे कुझु न कुझु मां नथो चई सघां। बहरहाल उन्हनि जो पंहिंजो सिलसिलो आहे, दरगाह सां निस्बत आहे, सिलसिलो आहे, त ज़ाहिर ॻाल्हि हुन में उहे शयूं कुझु न कुझु हूंदियूं ज़रूरु हूंदियूं। शादी कॾहिं कई तव्हां? शादी मुंहिंजी थी 2003 में। 2003। औलाद ख़ैर सां हिकिड़ो फर्ज़ंद आहे बनियान में। अच्छा, उहो फर्ज़ंद पढ़े थो? फर्ज़ंद पढ़े थो उते लाहौर में, उहो जेका मॉडल स्कूल आहे उते। अच्छा, भला वांदगी जेको थोरो तव्हांखे फ्री टाइम मिले छा कंदा आहियो? हॉबी कहिड़ी आहे? फ्री टाइम त हिकिड़ो त मूंखे मिलंदो तमामु घटि आहे। जेकॾहिं मिलंदो आहे त पोइ किताब जेके आहिनि उहे पढ़ंदो आहियां, मुतालो कंदो आहियां, या जेके आहिनि बुक्स जा जेके छपाईंदा उहे प्रूफ रीडिंग जे लाइ उहे बि घणा बुक्स पिया आहिनि, उहे प्रूफ मूंखे कॾहिं ॾिसणा पवंदा आहिनि सॼो। बाक़ी इहे मुश्किल इहो ई आहे। घुमण जो शौक़ु आहे? घुमण जो शौक़ु ख़ासि कोन्हे, बहरहाल हाणे कंहिं इल्मी हवाले सां या जेको आहे पंहिंजो सैर सियाफ़त हूअ त हिकिड़ो सुठो मश्ग़लो आहे, हितां बि माण्हू जो इल्म में वाधारो थिए थो। पर असां बि सिर्फ़ु इहे वेंदा आहियूं सिर्फ़ु अगरि कंहिं बि मुल्क में या त मदीने पाक घणो मालिकनि जी महिरबानी थींदी आहे घुराईंदा आहिनि। ऐं ॿियो हेॾे इराक जो सफ़र बि 2-3 दफ़ा करे आहियूं। वरी हाणे मिस्र वियासीं, तारीख़ी शयूं ॾिठियूंसीं, उतां जो मिस्र यूनिवर्सिटी ॾिसीसीं, अज़हर यूनिवर्सिटी ॾिठीसीं। उते बि काफ़ी शयूं जेके नॉलेजेबल हुजणु खपनि उहे उन मां काफ़ी असां कोशिशि कंदा आहियूं त उहे शयूं ॿाहिरियूं ॾिसी हिते असां उहो सिलसिला शुरू करायूं। त इहो कोशिशि इहा हूंदी आहे त का माण्हू चङी शइ ॾिसे त उन जो वरी कोशिशि कंदा आहियूं इम्प्लीमेंट हिते पाण वटि असां करायूं कंहिं तरीक़े सां। उनजो का न का शाख खोलियूं, को न को इदारो खोलियूं, या को न को उते अगरि म्यूज़ियम जा जे मुख़्तलिफ़ आहिनि ॾिसंदा आहियूं त बाबा ज़बरदस्त डिज़ाइनिंग में उन्हनि जो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे उहो हिते क़ाइमु कयूं। या इल्मी हवाले सां जेके उते कमु हलनि था पिया, रिसर्च जा कमु हलनि था पिया, उहे कोशिशि कंदा आहिनि उहे हिते अप्लाई कयूं। जिते वञो था माना उहा ख़िदमत जो सोच उहा ई आहे। सोच आहे जी। ठीकु आहे, ॾाढो ख़ूबसूरत जेका आहे सो तव्हांजो अंदाज़ आहे सोचण जो ऐं किरदारु तव्हांजो ॾाढो लाजवाब आहे। अच्छा, भला म्यूज़िक सां आहे लॻाव? म्यूज़िक सां घणो कोन्हे ख़ासि तौर ते, बाक़ी इहो नाथवानी उहा ॿुधंदा आहियूं। या पाण भला लिखी आहे का नात वग़ैरह? नात हिकु अधु में हूंदी का लिखियलु आहे उन पासे में, बाक़ी ॿियो अहिड़ो को ख़ासि ज़ौक़ कोन्हे। वधि नात थी वई मदनी वारे साईं जी अहल बैत तार जी शान में, या मनक़बतूं थी वियूं शान में, गौसुल आज़म जे शान में थी वियूं, अजमेर वारे बादशाह जे शान में थी वियूं, पंतन पाड़ी जे शान में थी वियूं, चैनी यारनि जे शान में थी वियूं, इहे ॿुधंदा आहियूं पिया। कॉन्फ्रेंसिस कराईंदा आहियो तव्हां इन हवाले सां? जी कॉन्फ्रेंस त असांजूं हिन वक़्तु तक़रीबन साल जे अंदरि जेको असांजो शेड्यूल आहे तक़रीबन 32 प्रोग्राम असां ट्रस्ट जे तरफ़ां इनकाद कंदा आहियूं। हर महीने में असांजा तक़रीबन 3, 4, 5 प्रोग्राम हूंदा आहिनि। माशाल्लाह। अच्छा, मां ॿुधो आहे त तव्हां जेके मुख़्तलिफ़ दरगाहूं आहिनि उन्हनि में बि जेका तव्हांजी कंहिं उहिदे ते आहियो? जी हा, मां उहो असांजी तंज़ीम आहे मशाइख़नि जी,
ॿ टे तंज़ीमूं, हिकिड़ी में त आउं प्रेसिडेंट आहे पाकिस्तान लेवल ते, कहिड़ी आहे उहा त? हिन में तकमील पाकिस्तान नशा किताब, तकमील पाकिस्तान, जंहिंमें पूरे पाकिस्तान जा तक़रीबन 200 गदियूं हुन में असांजा मेंबर आहिनि। असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे दरगाहनि जा जेके बि असांजा दोस्त आहिनि, गदी नशीन आहिनि, सजाद नशीन आहिनि, या उतां जा मुतवली आहिनि, उन्हनि जे लाइ असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त उते बि इहे सिलसिला ई जारी करायूं असां। माशाल्लाह, पंहिंजो इल्म इरफान जा इंस्टीट्यूट्स या उन खां तइलीमी इदारा, या हे जेके असांजा आहे, मां त तुर्की बि वियो आहे, मौलाए रूम ते बि हाज़िरी भरी आहे, त उते जेको मां हिकिड़ो सिस्टम ॾिसी आहे त ॾाढो मां हिकिड़ो मुतासिर आहियां तमामु। त मौलाए रूम वटि जेको सिलसिलो आहे उहो हिकिड़ो त मौलाए रूम जी मज़ार आहे ई आहे, ठीकु, पर उन सां गॾोगॾु जेको उते सिलसिलो आहे, ख़ासि तौर ते उन्हनि जो जेके मैन्यूस्क्रिप्ट्स आहिनि उन्हनि जो म्यूज़ियम ठहियलु आहे ज़बरदस्त, ऐं उन खां अलावा वॾी हिकिड़ी ज़बरदस्त शानदार लाइब्रेरी ठहियलु आहे, ऐं उन खां अलावा वॾो हिकिड़ो अजाइब खानो जेके तव्हां म्यूज़ियम चओ, जंहिंमें साईं जूं पोशाकूं, साईं जूं टोपियूं, साईं जा हासा, साईं जूं माना उहे सभु शयूं उते महफ़ूज़ थियल आहिनि। ऐं उन खां अलावा वरी उतां जा जेके मुख़्तलिफ़ टक शाप दुकान ॾिसो त उते वरी साईं जूं तस्वीरुनि जो ठाहिया अथऊं, इहे कीचन, छा नंढियूं नंढियूं शयूं जंहिं विज़िटर अचनि त उनखे गिफ्ट कया वञनि, त इहे सभु शयूं ॾाढियूं। उन खां अलावा जेकी मां जंहिं शइ मां मुतासिर थियुसि उते बाक़ाइदा हिकिड़ी रूहानी ट्रेनिंग थी कराए वञे। जेको बि माना इन शइ जो तालिब आहे उनखे बाक़ाइदे रूमी साईं जो कलाम जेको आहे, मसनवी मौलाना रूम, उहो जेको आहे तूतड़ी जी सूरत में उहो उते पंहिंजो ॻायो थो वञे। ऐं जेके उते सिमा था कनि, ख़ासि तौर ते जेके पंहिंजा फ़क़ीर आहिनि, जेके उन लिबास में रक़्स था कनि, जेके रूमी रक़्स, उन में कंहिं महिल हेठि ज़मीन था ॾिसनि, कंहिं महिल मथे आसमान था ॾिसनि, त इहो एॾो ज़बरदस्त हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त माना ज़मीन ते जेको माण्हू हूंदो, जंहिंजी ज़मीन ते नज़र हूंदी, उहो ई माण्हू आसमान ते त हिकिड़ो एॾो माना मूंखे इन जो जेको ट्रेनिंग जो सिलसिलो हुते जेके रूहानी ट्रेनिंगूं कराइनि था, या रूहानी जेके हुते चिलाकशियूं थियनि थियूं, या जेके हिन पंहिंजे नफ़्स खे मारण जे लाइ उते जेके उहे एक्सरसाइज़ करायूं वञनि थियूं, उहे तमामु माना हाई लेवल जूं। अगरि इहे असांजे सिंध में हिते नाफ़िज़ थियनि, मौलाना रूमीअ जो फ़िक्र अची वञे न, जीअं भिटाई सरकार खे हर वक़्तु मौलाना रूमीअ जो रिसालो गॾु हूंदो, क़ुरान शरीफ़ गॾु हूंदो, त अगरि इहे असांजे हिते नाफ़िज़ थियनि न, मां नथो सम्झां त हिते का दहशतगर्दी थींदी, ऐं हिते को दहशतगर्दीअ जो रुझान पैदा थींदो, या हिते का अदम बर्दाश्त थींदी। अगरि सूफ़िया किराम जो पैगाम असां सही माना में हिते खणी हलूं न सिंध में, ऐं जिते बि मज़ारूं आहिनि, जिते बि दरगाहूं आहिनि, उते असां उहे इंस्टीट्यूट क़ाइमु कयूं, इदारा क़ाइमु कयूं, लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं, म्यूज़ियम क़ाइमु कयूं, ऐं उते ट्रेनिंग सेंटर क़ाइमु कयूं रूहानियत जा, ऐं उते उन्हनि बुज़ुर्गनि जी जेकी तालीमात, जेके उन्हनि किताब लिखिया आहिनि, उहे अगरि सही माना में कोर्स जी सूरत में उते पढ़ाया वञनि, डिप्लोमा कोर्सिस कराया वञनि, साल जा, ॿिनि सालनि जा, 3 सालनि जा, त मां नथो सम्झां त इहे सिंध धरती अलाह वारनि जी धरती आहे, सूफ़िया किराम जी धरती आहे, त उहो साॻियो सूफ़िया किराम जो फैज़ उहो ई असांजे नौजवान नस्ल में मुंतकिल थिए, ऐं उहे असांजा नौजवान नस्ल जीअं उन्हनि सिंध जो नालो रोशन कयो, उहे ई असांजा नौजवान अॼु बि सिंध जो नालो पूरी दुनिया में रोशन करे सघनि। तव्हां सिर्फ़ु सियासत में बि कयो थो, थोरो हिसो वरितो, जी जी, ऐं इलेक्शन्स में बीठो, मां सम्झां थो जेकॾहिं इन सोच सां बीठा हूंदो त जेका आहे सो चङा माण्हू अगरि अॻिते ईंदा त उहो चङाइनि खे अॻिते फैलाईंदा, उहा मोट कीअं मिली अथसि? सियासत साईं पाकिस्तान जी त तमामु जेकी हिन वक़्तु हालतूं ॾिसूं था, हिकिड़ी ज़र्द आलूद थी वई आहे। उते हिकिड़ो सही माण्हू, सोशल माण्हू, सिधो माण्हू, स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू, उनखे हितां जा जेके ख़ासि तर तव्हां जेके हावी थियल आहिनि, वॾा वॾा मगरमच्छ, उहे कॾहिं बि न चाहींदा इहो सिधो माण्हू अॻिते अचे, इहो कमिटमेंट वारो माण्हू अॻिते अचे, ऐं इहो कम वारो माण्हू अॻिते अचे, इहो कॾहिं बि न चाहींदा। हाणे हिन वक़्तु बि तव्हांखे मां ॿुधायां त अलाह जी महिरबानी सां हिते हिन शहर में जेके बि इदारा क़ाइमु थियल आहिनि, तक़रीबन हिन फ़क़ीर नाचीज़ जी कोशिश सां थियल आहिनि। उन में चाहे मखदूम अब्दुर्रहमान शहीद गर्ल्स डिग्री कॉलेज हुजे, चाहे पॉलीटेक्निकल इंस्टीट्यूट हुजे, चाहे असांजो BHU कोड़ा हेल्थ सेंटर हुजे जेको 24 कलाक हली रहियो आहे, चाहे असांजी हिते लाइब्रेरी हुजे, चाहे म्यूज़ियम हुजे, चाहे असांजा एजुकेशन जा कॉलेज ऑफ एजुकेशन हुजे,
चाहे असांजो पब्लिक स्कूल हुजे, चाहे असांजो जेके आहे शाहबुद्दीन यूनिवर्सिटी जी कैंपस हुजे, या असांजो टेक्निकल यूनिवर्सिटी जो हिते इदारा उन जे तरफ़ां एफिलिएटेड इदारा हलनि, या अरोड़ यूनिवर्सिटी जे तरफ़ां इदारा हलनि, या मेमन इंस्टीट्यूट कोलंगी वारे जे तरफ़ां असां ट्रेनिंगूं करायूं। त इहे शायदि हिकिड़ी माना हिकिड़ो माहौल असां चवंदा आहियूं तइलीमी माहौल क्रिएट थिए त जीअं असांजा नौजवान ख़ासि तौर ते इल्म सां वाबस्ता थी करे हिन शहर जो नालो रोशन कनि, हिन सिंध जो नालो रोशन कनि, हिन मुल्क जो नालो रोशन कनि। नाज़रीन, ॾाढी ख़ूबसूरत कचहरी असांजी जारी रही ऐं इन कचहरीअ मां इहो महसूसु कयोसीं त कंहिं सुठे मनसब ते पहुचण जे लाइ जेका आहे इहो ज़रूरी न आहे त तव्हां कंहिं मनसब ते पहुचो त पोइ ख़िदमत कयो। ख़िदमत करण वारो माण्हू ईअं बि ख़िदमत करे सघे थो पियो ऐं उनजो बहितरीन ऐं नायाब मिसाल साईं नदीम हाशमी साहिब जन आहिनि, जिन करे ॾेखारियो आहे। एजुकेशन हुजे, सिहत हुजे, समाजी कम हुजनि, भलाई जा कम हुजनि, हर लिहाज़ खां हुननि पाण मञरायो आहे। आख़िर में सर तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? तव्हां ज़िक्र कयो हुयो त कुझु शयूं जेका आहे सो कल्चर डिपार्टमेंट जे हवाले सां हिकिड़ो ज़िक्र कयो। हिकिड़ो त तव्हांखे जीअं मूं अॻु में ज़िक्र कयो त हीअ असांजा जेके आसार आहिनि, ख़ासि तौर ते हीअ जामे मस्जिद आहे 300 साल पुराणी, गुंबज़ आहे मखदूम अब्दुर्रहमान शही साईं जो आहे न। गवर्नमेंट ऑफ सिंध खे चवंदुसि त हर स्कूल में, चाहे वो प्राइमरी हुजे, सेकेंडरी हुजे, या हाई स्कूल हुजे, हायर सेकेंडरी हुजे, कॉलेज हुजे, त लाइब्रेरी जो क़याम ज़रूरी आहे। ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध मोहतरम सईद मुराद अली शाह ऐं मोहतरम सईद ज़ुल्फ़िकार अली शाह कल्चर जो मिनिस्टर जेको असांजो आहे, उन्हनि खे त हीअ असांजी ख़ानका अॼु जी न आहे, सदियूं पुराणी आहे। ऐं सिंध में अगरि ख़ानकाउनि जो सिलसिलो हलियो आहे त मां सम्झां थो अगरि उत्तर सिंध में ॾिठो वञे त हीअ वाहिद ख़ानका आहे जितां इन्हनि सभिनी ख़ानकाउनि खे फैज़ मिलियो आहे। त हिकिड़ी बुनियादी ख़ानका आहे, बुनियादी दर्सगाह आहे। उनजे लाइ इहे जेके उन वक़्त जूं इमारतूं आहिनि, ख़ासि तौर ते जेकी जामी मस्जिद शोधा आहे, या जेको आहे असांजो मखदूम अब्दुर्रहमान शहीद जो जेको रोज़ो आहे, या भिटाई सरकार जो जेको हुजरो आहे, त इहे जीअं त डिक्लेयर बि थियल आहिनि, इन्हनि खे तारीख़ी असासे तौर ते डिक्लेयर बि कयो आहे तक़रीबन 4 साल 5 साल अॻु में। लेकिन बदकिस्मतीअ सां उन ते अॼु ॾींहं ताईं अमल न थियो आहे, उन्हनि खे प्रिज़र्व नथो कयो वञे। त उहे पंहिंजी पुराणी जेकी तारीख़ी हैसियत आहे उहे उनजी मिटिजंदी थी वञे पई। मुख़्तलिफ़ उन्हनि ते मौसमी तब्दीलियूं उन्हनि ते जेके आहिनि नुमाया असर थी कनि पियूं, या कलर जो हिते असांजो सेक जो असरु उहो उन्हनि ते असरु थो थिए पियो। त उनजे लाइ मां हुकूमत सिंध खे या ख़ासि तौर ते गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन्हनि मुक़दस मक़ामात खे, इन्हनि तारीख़ी मक़ामात खे फिलफोर जेको आहे प्रिज़र्व कयो वञे, ऐं इन्हनि खे इन असांजे सिंध जे असासे खे, तारीख़ी असासे खे बचाए वञे। ऐं एंटीक्विटी डिपार्टमेंट खे इहो या ड्यूटी ॾिनी वञे त हू फिलफोर अची करे ऐं पंहिंजो जामे मस्जिद शोधा ऐं भिटाई सरकार जो हुजरो ऐं मखदूम अब्दुर्रहमान शहीद जो रोज़ो जेके ख़स्ता हाली ऐं ख़स्ता हाल थींदा था वञनि पिया, इन्हनि खे फिलफोर जेको आहे ट्रीटमेंट करे, इन्हनि खे जेको आहे प्रिज़र्व करे हमेशह लाइ महफ़ूज़ कनि। त मां उन्हनि जो हमेशह लाइ थोराइतो रहंदुसि। हीअ लाभाइती गुफ़्तगू त हिते जारी रही ऐं हाणे पाण हलंदासीं उन्हनि शयुनि ॾे जिन जो ज़िक्र साईं कयो आहे, यानी कि लाइब्रेरी या साईं जो रोज़ो, साईं जी जेका आहे सो मस्जिद जिते शहादतूं थियूं आहिनि ऐं 300 साल पुराणी मस्जिद आहे, या उहे तबरकात जेके रूहानी असांखे फैज़ ॾियनि था पिया ऐं रूहानियत ॾे वठी वञनि था पिया। हलो त हलो।